रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 27 एक्सरसाइज नंबर 4.5 मश्क 4.5 पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार 12 पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.5 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी छॾियोसीं। अॼु साइंस वक़्त में ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फैक्टोराइज दी फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो। और पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे एक्स क्यूब माइनस 8y क्यूब। और छा करिणो आहे असांखे, हाणे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त इज़ इक्वल टू एक्स क्यूब माइनस 8y क्यूब। ठीक है बारो। हाँ इतने असांखे छा करिणो आहे त असांखे हिन खे ए क्यूब माइनस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणो आहे। उन जे लाइ असां छा कंदासीं, असां हिन खे लिखंदासीं त इज़ इक्वल टू हाणे एक्स क्यूब खे असां लिखी छॾींदासीं त एक्स होल क्यूब। ठीक है बारो। माइनस ॾींदासीं। उन खां बाद में अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे उहो 8y क्यूब ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे 2y। त पोइ इहो थी वेंदो त 2y होल क्यूब। तो पोइ ॿारो हाणे ॾिसो, हीअ असां वटि ए क्यूब माइनस बी क्यूब वारे फॉर्मेट में पियल आहे। त पोइ जुज़ा मालूम करण जे लाइ इन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो। हाणे इन ते फार्मूला अप्लाई थी वेंदो ए क्यूब माइनस बी क्यूब इज़ इक्वल टू ए माइनस बी इंटू ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां वटि हिते ए जी वैल्यू छा आहे, हिते असां वटि ए जी वैल्यू पियल आहे एक्स ऐं बी जी वैल्यू आहे असां वटि 2y। तो पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा त इज़ इक्वल टू ए जी जाइ ते आहे त एक्स, त पोइ एक्स माइनस 2y ए स्क्वायर त एक्स होल स्क्वायर प्लस एक्स इंटू 2y प्लस 2y होल स्क्वायर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई करे ईंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो, इहो थी वेंदो त इज़ इक्वल टू एक्स माइनस 2y इंटू हिते छा थी वेंदो एक्स स्क्वायर प्लस 2xy प्लस 4y स्क्वायर। जॾहिं असां एक्स होल स्क्वायर खे सिंप्लीफाई कयो उहो थी वियो एक्स स्क्वायर। जॾहिं असां एक्स खे ज़र्ब कयो 2y सां उहो थी वियो 2xy। ऐं जॾहिं असां 2y होल स्क्वायर खे सिंप्लीफाई कयो उहो थी वियो 4y स्क्वायर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। पर हाणे जेको ॿियो नंबर पार्ट ऐं टियों नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ठीक आहे। हाणे आऊं चोथों नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो असां वटि कीअं आहे, उहो असां वटि आहे त a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6। छा करिणो आहे असांखे, हाणे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां मां हिते लिखी वेंदुसि सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में मां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदुसि। त पोइ थी वेंदो इज़ इक्वल टू a रेज़्ड 6 माइनस b रेज़्ड 6। ठीक है बारो। ॾिसो बारो, हाणे असां हिन खे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। ऐं हाणे इन जा जुज़ा अहिड़े नमूने सां ई निकिरंदा। त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो, इहो थी वेंदो इज़ इक्वल टू अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे ए रेज़्ड 6 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे ए क्यूब। त पोइ हिते थी वेंदो त ए क्यूब होल स्क्वायर माइनस हाणे अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त पोइ उहो मूंखे बी रेज़्ड 6 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि बी क्यूब। त पोइ इहो थी वेंदो बी क्यूब होल स्क्वायर। ठीक है बारो। हाणे तवजो ॾियो, हाणे हिते ही असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में। हाणे इन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, हाणे इन ते फार्मूला अप्लाई थी वेंदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज़ इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। सही है बारो। हाणे हिते ॾिसो त ए जी वैल्यू असां वटि आहे ए क्यूब ऐं बी जी वैल्यू छा पई आहे असां वटि बी क्यूब। त पोइ हाणे इन जा जुज़ा कीअं थी वेंदा, इन जुज़ा थी वेंदा इज़ इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब, ॿियो जुज़ो जो थी वेंदो ए क्यूब माइनस बी क्यूब। सही है बारो। हाणे तवजो ॾियो, ॾिसो जीअं त असांखे ख़बर आहे त ए क्यूब प्लस बी क्यूब छाजे बराबरि आहे,
ऐं a क्यूब माइनस b क्यूब छाजे बराबरि आहे। हाणे उहे पोइ इन जा जुज़ा थींदा, असां उहे हिते ज़र्ब में रखे छॾींदासीं। इज़ इक्वल टू a क्यूब ऐं b क्यूब जा जुज़ा लिखी था वञूं त a क्यूब प्लस b क्यूब छाजे बराबरि आहे, इहो बराबरि आहे त a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असां a क्यूब माइनस b क्यूब जा जुज़ा लिखी ईंदासीं त पोइ उहे छाजे बराबरि आहिनि, उहे बराबरि आहिनि a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे असां इनखे रीअरेंज करे लिखंदासीं त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू a प्लस b इंटू a माइनस b a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। हाणे छा थी वियो, इहो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे x रेज़ 6 अपॉन 64 माइनस 64 अपॉन x रेज़ 12। हाणे छा करिणो आहे असांखे, असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं। हाणे उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू x रेज़ 6 अपॉन 64 माइनस 64 अपॉन x रेज़ 12। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिनखे a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारे फॉर्मेट में आणिणो आहे। त पोइ असां हाणे हिनखे लिखंदासीं त इज़ इक्वल टू अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां, मूंखे x रेज़्ड 6 अपॉन 64 ॾे। जी हा बिल्कुलु। त पोइ हाणे इहो थी वेंदो त x क्यूब अपॉन 8 होल स्क्वायर माइनस 8 अपॉन x रेज़ 6। ठीकु आहे ॿारो, पावर 2 यानी होल स्क्वायर। हाणे हिते ॾिसो, जॾहिं असां 8 भाङे x पावर 6 खे पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़र्ब कंदासीं त असांखे छा मिली वेंदो, 64 अपॉन x रेज़ 12। ठीकु आहे ॿारो। हाणे हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, हीअ असां वटि पियल आहे a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारे फॉर्मेट में। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थींदा, उहे थींदा a प्लस b इंटू a माइनस b। हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा पई आहे, a जी वैल्यू पई आहे असां वटि x क्यूब अपॉन 8। त पोइ हाणे थी वेंदो इज़ इक्वल टू x क्यूब अपॉन 8 प्लस b जी वैल्यू 8 अपॉन x रेज़्ड 6। ठीकु आहे ॿारो। साॻी तरीक़े सां हाणे हिते थींदो x क्यूब अपॉन 8 माइनस 8 अपॉन x रेज़्ड 6। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हिनखे a प्लस b क्यूब वारे फॉर्मेट में आणिणो आहे। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू x अपॉन 2 होल क्यूब प्लस 2 अपॉन x स्क्वायर होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां साॻी तरीक़े सां हाणे असांखे छा करिणो आहे त x क्यूब अपॉन 8 माइनस 8 अपॉन x रेज़्ड 6 खे a क्यूब माइनस b क्यूब वारे फॉर्मेट में आणिणो आहे। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त x अपॉन 2 होल क्यूब माइनस 2 अपॉन x स्क्वायर होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते कहिड़ा फार्मूला अप्लाई थींदा, हीअ जेका पहिरीं विची ब्रेकेट आहे हुन ते a क्यूब प्लस b क्यूब इज़ इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थी वेंदो। ऐं अॻी विची ब्रेकेट ते a क्यूब माइनस b क्यूब इज़ इक्वल टू a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थी वेंदो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हिते असां वटि a जी वैल्यू छा आहे x अपॉन 2 ऐं b जी वैल्यू छा आहे असां वटि 2 अपॉन x स्क्वायर। त पोइ हाणे इहो थी वेंदो इज़ इक्वल टू x अपॉन 2 प्लस 2 अपॉन x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो इंटू हाणे x अपॉन 2 होल स्क्वायर माइनस x अपॉन 2 इंटू 2 अपॉन x स्क्वायर
प्लस 2/x² होल स्क्वायर। ठीक है बारो। साॻी तरीक़े सां हाणे ॿी जेका विची ब्रैकेट आहे उन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हाणे ये थी वेंदा त हिते ॾिसो a जी वैल्यू कहिड़ी आहे x/2 ऐं b जी वैल्यू छा आहे असां वटि, b जी वैल्यू आहे 2/x²। त पोइ हाणे थी वेंदो त x/2 माइनस 2/x² इंटू x/2 होल स्क्वायर प्लस x/2 इंटू 2/x² प्लस 2/x² होल स्क्वायर। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे सिंप्लीफाई करण खां पहिरियों असां छा कंदासीं, हिते त कुछ शयूं कटे छॾींदासीं। हिते ही जेको x पियो आहे ही x हिन में ख़त्म थी वियो, बाक़ी हिते जस्ट असां वटि बचंदो x। ठीक है बारो। साॻी तरीक़े सां हाणे हिते बि ईअं थींदो, हाणे हिते असां वटि पहला आहे x, उहो बि हिन x² में ख़त्म थी वेंदो, बाक़ी हेठि बचंदो x। ही x ख़त्म थी वियो, हिते बि x बचियो। ठीक है बारो। हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो त हाणे लिखंदासीं इज इक्वल टू x/2 प्लस 2/x² इंटू x/2 माइनस 2/x²। ठीक है बारो। हाणे हिते ॾिसो असां वटि छा थींदो त x/2 होल स्क्वायर आहे, थी वेंदो इंटू x²/4। सही है बारो। हाणे हिते ॾिसो बाक़ी छा बचो, हिते असां वटि बचो त हाणे ही 2 ॿिनि 2 में ख़त्म थी विया, जस्ट बचो -1/x प्लस 4/x⁴। ठीक है बारो। साॻी तरीक़े सां पोइ इन आख़िरी ब्रैकेट खे सिंप्लीफाई कंदासीं त पोइ थींदो हिते त x²/4 प्लस हाणे हिते बि 2 2 में ख़त्म थी वेंदा न, सही आहे, बाक़ी बचंदो हिते प्लस 1/x प्लस 4/x⁴। अहिड़े तरीक़े सां। सही है बारो। हाणे इहो छा थी वियो असांजो, हिते इहो थी वियो असांजो आंसर। ठीक है बारो। बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अलविदा।